सिंध खपाईंदे पादर खाईंदे या तो सिंध खपाई ज़रदारी। जॾहिं खां मूं होश संभालियो आहे 2010-11 खां वठी या जॾहिं खां पीपल्स पार्टी इक़्तिदार में आई आहे त इहे नारा मां ॿुधंदो पंहिंजी ज़िंदगी जे अधे में पहुची चुको आहियां। हिन वक़्तु इहे नारा मां 2010 खां वठी ॿुधंदो थो अचां त सिंध खपाईंदे पादर खाईंदे या तो सिंध खपाई ज़रदारी। पोइ भली उहो ॿिटो मकानी निज़ाम हुजे, उन जे ख़िलाफ़ु एहतजाज हुजनि, या ज़ुल्फ़कार आबाद वारो जेको मनसूबो ठठे जे साइड हले पियो उन जे ख़िलाफ़ु एहतजाज हुजे, या बहरिया टाउन जी आड़ में सिंध जे क़दीम ॻोठनि जे मथां जेका यलगार हुजे, या अफ़गाननि खे सिंध में आबाद करणु हुजे, या कराची खे सिंध खां धार करण जूं साज़िशूं हुजनि, ऐं हींअर वरी कैनालनि जो जेको मसइलो हले थो, या ग़रीन पाकिस्तान जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं भुॻड़नि जे दामन में जेको खपाइण जूं साज़िशूं हुजनि, त इन सभिनी रिथाउनि, सभिनी साज़िशुनि, सभिनी इन्हनि कुदे अमलनि जे ख़िलाफ़ु सिंध जो माण्हू हमेशह पुर एहतजाज रहियो आहे। ऐं इन्हनि साज़िशुनि खे हुननि हमेशह जेको आहे कुचलियो बि आहे, ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु पंहिंजा पुरअमन जमहूरी एहतजाज बि हुननि रिकॉर्ड कराया आहिनि। पर पोइ बि पीपल्स पार्टी ऐं उन जा धरती फ़रोश वॾेरा ॾींहों ॾींहुं मज़बूत छो पिया थींदा वञनि? इन शइ ते कॾहिं कंहिं गौर कयो आहे त एतिरनि साज़िशुनि जे हूंदे, सिंध दुश्मननि जे हूंदे, सिंधी क़ौम जी दुश्मननि हूंदे, उन जे बावजूदु बि पीपल्स पार्टी ऐं उन जा धरती फ़रोश जेके वॾेरा आहिनि, डे बाय डे ॾींहों ॾींहुं अञा वेतर मज़बूत पिया थियनि? छाजे करे? इन ते ॾिसूं था, छा मूंखे ख़बर आहे त पीपल्स पार्टी खे मज़बूत करण में सभ खां वॾो हथु जेको आहे सरदारी निज़ाम, वॾेरको निज़ाम, ऐं इहे सरदार आहिनि। अगरि इहे सरदार ऐं वॾेरको निज़ाम ख़तमु थी वञे त पीपल्स पार्टी पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी। का बि बिल्डिंग हूंदी आहे जंहिंजो बुनियादु रखिबो आहे त उन जे हेठां पिलर खड़ा कबा आहिनि। त इहे सरदार ऐं वॾेरको निज़ाम जेको पीपल्स पार्टी जे लाइ इहे पिलर जो कमु कनि पिया, अगरि इहे सरदारी निज़ाम ई ख़तमु थी वञे, त पीपल्स पार्टी जी बिल्डिंग धड़ाम सां हेठि अची किरी पवंदी। उनखे ख़तमु केरु कंदो? उन ते अचूं था। इन ते गौर कयो, अगरि पंहिंजी धरती, पंहिंजा वसीला, पंहिंजे ईंदड़ नसुलुनि जो मुस्तक़बिल बचाइणो आहे त इन सरदारी निज़ाम खे ख़तमु करिणो पवंदो। इन्हनि धरती फ़रोश भोतारनि जी चापलूसी करणु ऐं उन्हनि जी ओताकुनि ते सलामी भरणु छॾणी पवंदी। हाणे फ़ैसिलो अव्हां जे हथ में आहे। चापलूसी करे पंहिंजे वक़्ती फ़ाइदे जे लाइ पंहिंजी धरती, पंहिंजे वसीलनि, पंहिंजी तारीख़, पंहिंजी सक़ाफ़त, पंहिंजे नसुलनि जी बका, पंहिंजी इज़त, पंहिंजी ग़ैरत ऐं पंहिंजे नामूस जो सौदो करिणो आहे, या उन्हनि ख़िलाफ़ु बग़ावत करे पंहिंजी नसुलनि जे लाइ हिकु नई सिंध जो बुनियादु विझणो आहे। छो त इहे सरदारी निज़ाम ई सिंध खे उॾहीअ वांगुरु खाईंदो पियो वञे। हाणे खां न, सिंध जी तारीख़ खां के सरदार सुठा बि हूंदा आहिनि जेके पंहिंजी धरती जे वसीलनि, पंहिंजी क़ौम जे लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कंदा आहिनि। खोड़ सारा सिंध में अहिड़ा सरदार गुज़रिया बि आहिनि, अहिड़ा हुक्मरान गुज़रिया बि आहिनि। होशू शीदी हुजे, तव्हांजो जेको आहे दुल दरिया ख़ान हुजे, इहे बि त लीडर हुया नी, कमांडर हुया सिंधी क़ौम जा, पंहिंजे दौर जा। उन्हनि पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे छॾियूं, पंहिंजा नसुल क़ुर्बान करे छॾिया इन धरती जे लाइ, धरती जी बका जे लाइ। ऐं अॼोका जेके सरदार, मां कहिड़े लफ़्ज़नि सां उन्हनि खे मां पुकारिया मूंखे सम्झ में नथो अचे, त उहो पंहिंजे नसुलनि जो, पंहिंजी क़ौम जो, पंहिंजी धरती जो सौदो कंदा पंहिंजे मुफ़ाद जे ख़ातिर। त अहिड़नि बेग़ैरतनि जी सलामी भरण खां बहितर आहे त तव्हां उन निज़ाम जे ख़ात्मे जे लाइ जदोजहद कयो। उनखां पोइ ई तव्हांजो इहे धरती बि बचंदी, धरती जा वसीला बि बचंदा, तव्हांजो पंहिंजो नसुल बि बचंदो। अगरि पंहिंजे नसुल सां, पंहिंजी ग़ैरत सां, पंहिंजी धरती ऐं पंहिंजे वसीलनि सां सचा आहियो त इन सरदारी निज़ाम खां निकिरो, सरदारी निज़ाम ऐं सरदारनि खां निकिरो, हिकु नई ऐं उभरंदड़ सिंध जो बुनियादु विझो। महिरबानी।